You are watching 2 PM Bulletin. हमने एक गाइडलाइन निकाली है, उसमें मीटिंग हुई है हमारी। एक चांस दे रहे हैं कि जो सरेंडर कर सकते हैं वो सरेंडर करें, जो सरेंडर नहीं करेंगे उनके साथ पुलिस और हमारी सिक्योरिटी के जो भी इदारे हैं वो उनके खिलाफ कार्रवाई करेंगे और उनको किरदार पर हथियार फिटा कंदड़ धाड़ेलनि खे आम माफ़ी ॾियण जो ऐलान। सिंध हुकूमत धाड़ेलनि खे आम माफ़ी ऐं रोज़गार ॾियण जी वॾी आश करे छॾी। धाड़ेलनि खां हथियार फिटो कराइण लाइ सूबाई घरू वज़ीर ज़ियाल हसन लंजार जी सरबराही में कमेटी क़ाइमु। कमेटी में DG रेंजर्स ऐं घरू सेक्रेटरी बि शामिल। सूबाई वज़ीर ज़ियाल हसन लंजार चयो आहे त हथियार फिटो करे पेश पवंदड़ धाड़ेलनि खे आम माफ़ी ऐं रोज़गार बि ॾिनो वेंदो। यकीन सां चवां थो त ईंदड़ 6 महीननि में धाड़ेल मरंदा या सरेंडर कंदा। सुना है डाकू कराची पहुंच गए, बस आपके साथ मिले होंगे। ये भी जानिए। बोर्ड सूरताल ऐं कचे में लिखियल धाड़ेलनि बाबति सूबाई घरू वज़ीर ज़ियाल हसन लंजार ऐं साफ़िन विच में दिलचस्प ॻाल्हियूं। सूबाई वज़ीर खां साफ़िन सवाल कयो त ॿुधण में आयो आहे त कचे जा धाड़ेल कराची पहुची विया आहिनि, जंहिं ते घरू वज़ीर साफ़िन खे जवाबु ॾिनो त धाड़ेल ज़रूरु अवां सां मिलिया हूंदा। साफ़िन घरू वज़ीर खां ॿियो सवाल कयो त बोर्ड सबबु कचे जा केतिरा धाड़ेल मुतासिर थिया हूंदा, जंहिं ते घरू वज़ीर जवाबु ॾिनो त धाड़ेल रजिस्टर्ड न आहिनि हूंदा। यकीन सां नथो ॿुधाए सघां त केतिरा धाड़ेल मुतासिर थिया हूंदा। बाक़ी 400 क्रिमिनल्स आहिनि जेके कचे में रहनि था। चनाब दरिया में बोट जो वॾो वकिरो ॾखण पंजाब तरफ़ वधणु लॻो। PDA में 5 सेप्टेम्बर ताईं ख़तरनाक बोट जो अलर्ट जारी करे छॾियो। चनाब दरिया में हेड टिमुही ते पाणी में लाथ बावजूदि मथां दर्जे जी बोट बरक़रार। रावी में हेड सदनाई वटि बहकरे में वाद वॾे दर्जे जी बोट डिक्लियर। हेड बलोकी वटि लाथ बावजूदि मथां दर्जे जी बोट बरक़रार। सतलज में हेड सलेमान की वटि वॾी बोट ऐं सिंधु दरिया में हेड इस्लाम ते विचोले दर्जे जी बोट बरक़रार। टाइम न्यूज़ जी ख़बर ते इरीगेशन अमले जूं टोड़ूं। अमलो टोड़ी बंदि पहुची वियो। आपाशी एक्सियन BS फीडर अमीर बख्श मर बे हेवी मशीनरी काए पतो बंद खे मज़बूत करण जो कमु शुरू। एक्सियन BS फीडर मूजिबि टाइम न्यूज़ टीम निशांदीबाद टोड़ी बंद में पियल सभई खॾा बंदि कया विया आहिनि। सिंधु दरिया में चाड़ गुडू वटि वहकरनि में 42,000 क्यूसेक वाद। गुडू वटि विचोले दर्जे जी बोट बि बरक़रार। मथां वकिरो 3,60,777, हेठां वकिरो 3,45,373 क्यूसेक रिकॉर्ड। सखर वटि मथां वकिरो 2,80,850 क्यूसेक ऐं हेठां वकिरो 2,31,500 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी वटि मथां वकिरो 2,73,844 क्यूसेक ऐं हेठां वकिरो 2,44,739 क्यूसेक रिकॉर्ड। चीफ इंजीनियर गुरु बिराज मूजिबि इम्कानी बोर्ड खे मुंहुं ॾियण लाइ बंदनि जी 24 कलाक निगरानी करे रहिया आहियूं। टोड़ी बंद ऐं के बंद ते का बि ख़तरे जी ॻाल्हि नाहे। जिते ज़रूरत पवे थी बंदनि जे पथरनि सां पिचिंग कई पई वञे। 7 खां 8 लख ताईं वहकरनि जो इम्कानु आहे। गुडू ऐं सखर बिराज वटि पाणी जी वधीक कैपेसिटी मौजूदु आहे। बंद मज़बूत आहिनि, पाणी क्रॉस थी वेंदो। चीन दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी हिमायत करे छॾी। चीनी सदर चयो आहे त उमेद करियूं था त पाकिस्तान चीनी अमले, मनसूबनि ऐं इदारनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण लाइ मौसर क़दम खणंदो। चीनी सदर शी जिनपिंग जूं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। मुलाक़ात में नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, एहसन इक़बाल अता तारड़ ऐं ॿिया बि मौजूदु। चीनी सदर सां वफ़द सतह ते मुलाक़ात दौरान फील्ड मार्शल आसिम मुनीर बि मौजूदु हो। शहबाज शरीफ़ दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी हिमायत ते चीनी सदर जो शुक्रियो अदा कयो। चीनी सदर जो चवणो हो त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में चीन पाकिस्तान जी हिमायत करे थो। बीजिंग में क़याम दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फासिज़म ख़िलाफ़ आलमी जंग जे 80 सालगिरह तक़रीब में शिरकत कंदो। पीरगोठ वेझो घर ते हथियारबंदनि जो हमलो, नौजवान क़त्ल। ॻोठ टंडो मुरीद हैदर में जवाबदार घर अंदरि सुतल 35 वरनि जे निसार पुटु अली ॾिनो मितलो खे फायरिंग करे फरार थी विया। नौजवान जो लाश पीरगोठ अस्पताल मुंतक़िल। वारसनि मूजिबि बिरादरी जे माण्हुनि घर ते हमिलो करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो। सिंधड़ी वेझो जंगू ऐं बाहूं कटियल औरत जो लाश गुज़िरियल ॾींहुं खां शहीद की शाख में फाथल। इतला बावजूदि पुलिस न पहुती। इलाइक़े वासियुनि मूजिबि मिठड़ाव किनाल जे 10 रोड रेगुलेटर वटि औरत जो कपिड़नि खां आजो जंगू ऐं बाहूं कटियल लाश शहीद की शाख में फाथल आहे। अञा ताईं पुलिस लाश ॿाहिरि कढण लाइ नाहे पती। पुलिस जो चवणु आहे त लेडीज़ पुलिस घुराई आहे, उन जे अचण बाद लाश ॿाहिरि कढियो वेंदो।
ऐं ट्राई नेशन सीरीज़ में अॼु पाकिस्तान ऐं अफगानिस्तान विच में मैच खेॾियो वेंदो। मुक़ाबले जी तयारी लाइ ग्रीन शर्ट्स ICC क्रिकेट अकेडमी में ऑप्शनल ट्रेनिंग सेशन बि करे वरितो।